हिकिड़ो महात्मा रोज कीर्तन कंदो हो ऐं स्कूल में उनजी नौकरी हुई, ॿारनि खे पढ़ाईंदो हो, शिक्षक हुयो, लेकिन भॻवान जे नाम सां ॾाढो प्रेम हुयो। कीर्तन कंदो हो। हिकु ॾींहुं कीर्तन कंदो वञे पियो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा 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 रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो। ये कीर्तन कंदे कंदे अॻिते वधियो, खुमारी चढ़ी वई, दिल मन चित बुद्धि हृदय आत्मा परमात्मा सचिदानंद श्री कृष्ण सां जुड़ी वई। ऐं जीअं जीअं अॻिते तो वधे पियो साध संगत जी, नशो चढ़ंदो तो वञे। उन जे घर खां वठी स्कूल जी जेकी दूरी हुई केवल 1 किलोमीटर, 1 किलोमीटर कीर्तन कंदो वियो कंदो वियो कंदो वियो, आनंद ईंदो वियो। जॾहिं अॻिते वधी वियो ॾाढो अॻिते, त हिकिड़ो माण्हू मिलियो, गुरुजी राम 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 राम। ॿाहिरी चेतना आई, चई अरे भाई सभु ठीकु आहे? चई गुरु जी ठीकु आहे, तव्हां काॾे था वञो पिया? हिन महिल त स्कूल में ॾाढी बढ़िया पढ़ाई थी हले। हा हा स्कूल ई त वञा थो। चई तव्हां स्कूल था वञो? हा भाई मां स्कूल थो वञा। गुरु जी तव्हां धोखे में आहियो छा? न भाई छाजो धोखो, मां रोज़ स्कूल वेंदो आहियां, स्कूल ई त वञा थो। चई तव्हांजो स्कूल 10 किलोमीटर पोइ ते छॾिजी वियो अथव। 10 किलोमीटर तव्हां अॻिते हली आया हो, यानी 11 किलोमीटर पंधु करे उहो अॻिते वधी आयो, उनखे होश ई न रहियो, छो जो खुमारी चढ़ी वई। आहा अहिड़ो रस अची वियो, अहिड़ो आनंद अची वियो कि ॿाहिरी वृत्ति गुम थी वई। इनखे चइबो आहे भक्ति। भक्ति करण वारो गायब थी वञे, भगवान ई बाक़ी रहे। इहा भक्तीअ जी पराकाष्ठा आहे। चओ हरे राम, चओ 2 मिंट। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, ओ राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण चौ भाई गोविंद बोलो, ओ राधा रमण हरि गोविंद बोलो। वाह भाई बलहार वना। राधा 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 नंदलाल बोलो, बलहार। ओ राधा 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 नंदलाल बोलो, ओ गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, यही नाम मुख में हो हरदम हमारे, 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 हरे कृष्ण गोविंद मोहन मुरारे, हरे कृष्ण गोविंद मोहन मुरारी, राधे कृष्ण गोविंद मोहन मुरारे, राधे कृष्ण गोविंद मोहन मुरारी, आहा गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, ओ राधा 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 नंदलाल बोलो, राधा 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 नंदलाल बोलो, ओ गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, श्री राधा रमण हरि गोविंद बोलो, रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, श्री राधा रमण हरि गोविंद बोलो। राधा रमण हरि गोविंद बोलो। कहिड़ी महिमा आहे।
जीअं कोई मुख मूं भॻवान जो नालो खणंदो आहे भॻवानु पोयों पोयों हलणु शुरू करे छॾींदा आहिनि। जेको भाव सां श्रद्धा सां भरोसे सां प्रभुअ जो कीर्तन कंदो आहे सभु देवता ऋषि मुनि संत महात्मा ये धरती हीअ प्रकृति टई लोक उन जे पोयों बल लॻाईंदा आहिनि। हिकिड़ो माण्हू रोज़ गीता पढ़ंदो जेॾीमहिल उथंदो त शिव भॻवानु उनखे सहारो ॾींदा। प्रभु तव्हां हा हा हे मुंहिंजे मोहन जी मुंहिंजे कृष्ण जी गीता थो पढ़े